नासिब भानसीदाबाद विच ॿिनि धुरियुनि जे झेड़े में गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कयो था निज़ामुद्दीन गंभीर खान जी। निज़ामुद्दीन, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधायां त भानसीदाबाद जे भरिसां ॻोठ मिठो खान लिगारी में कुझु ॾींहंनि खां हिकु मामूली ॻाल्हि ते अणबणत हुई, जंहिं अणबणत दौरान अॼु सुबुह जो हिकु माण्हू नाले अलीगौर लिगारी खे क़तलु कयो हो। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त वारसनि जेका नेमत लिगारी ऐं संदसि सहुरो ऐं उनजी घरवारी मक़तूल जा जेके उहो लाश खणी भानसीदाबाद थाणे ते आंदो, जिते थाणे ते हुननि एहतजाज इंसाफ़ ख़ातिर कयो। हुननि इहो ॿुधायो त 6 ॼणनि हथियारबंदनि मामूली ॻाल्हि बि न हुई, अची घर में दाख़िल थी ऐं असांजे मथां हमिलो कयो। हुनजे बाद हुननि इहो ॿुधायो त हीअ असांजो अलीगौर लिगारी घर खां ॿाहिरि वियल हो, हुते रस्ते में हुनखे गोलियूं हणी क़तलु कयो। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त मामले जी अञा ख़बर न पई आहे। असां जवाबदारनि जे ॻोल्हा लाइ उन्हनि जे ॻोठ ते मुख़्तलिफ़ ते छापा हणी रहिया आहियूं। जॾहिं त ॻोठ वारनि जो चौबोल इहो आहे त ही कुझु ज़मीननि जे तकरार ऐं मिल्कियत जे तकरार सां ॿिन्ही धुरियुनि जे पारां कुझु मीडिया ते एहतजाज हलंदा, उन अणबणत दौरान अॼु अचानक ओचितो हमलो करे लिगारी खे क़तलु कयो वियो आहे। ऐं वात हिन वक़्तु भानसीदाबाद थाणे अॻियां लाश रखी ज़ारो ज़ार रोईंदे पिटींदे खां विधा आहिनि। जॾहिं त पुलिस एम्बुलेंस घुराए लाश खे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवन ॾांहुं ज़रूरी कार्रवाई रिफर मुंतकिल कयो आहे। जी निज़ामुद्दीन, तफ़सील खां आगाह करण जे लाइ अवां जी महिरबानी।